जी अस्सलाम वालेकुम। मैं शेख नाज़म जी घरवारी जेके भी मुंहिंजा भाइर भेणूं मीडिया वारा जेके सोशल वर्कर आहिनि, सोशल मीडिया वारा, उन सभिनी खे मुंहिंजी अपील आहे ख़ुदारा मूंखे ग़लति मता सम्झो। मूं का बि डील नाहे कई। मूं सिर्फ़ु इहो जेको नाज़िम शहीद जो जेको केस आहे मूं अलाह जे हवाले छॾे ॾिनो आहे। बहितर फ़ैसिलो रब करीम कंदो ऐं अलाह ताला जेको आहे न वॾो हाज़िर नाज़िर आहे। अलाह साईं जेको बि असां लाइ सोचियो अलाह पाक बहितर कंदो इंशा अल्लाह ताला। जेके बि मीडिया वारा आहियो, मुंहिंजा भाइर भेणूं जेके बि आहियो, तव्हांजी महिरबानी, तव्हां सभु इहो कयो शुरू में, पर हा कंहिंजे हथां मजबूर कोन आहियां। पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां इहो सभु कुझु दूरि हटाइण थी चाहियां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारणु चाहियां थी। सुकून सां इन करे गुज़ारणु चाहियां थी, मुंहिंजा नंढड़ा 4 बच्चा आहिनि, ठीकु आहे। नाज़िम खे अलाह ताला जन्नत ऐं फिरदौस में जॻह ॾींदो इंशा अल्लाह ताला। ऐं जेके बि मुंहिंजा भाइर आहिनि, भेणूं आहिनि, मुश्किल वक़्त में तव्हां सभिनी मुंहिंजो साथ ॾिनो। चाहियां थी तव्हां सभिनी खे इहा ॻाल्हि ख़बर हुजणी खपे। उन ॿियनि माण्हुनि मां किरियल कोन आहियां ऐं ब्लैकमेलर कोन आहियां। वाज़े ॻाल्हि करियां थी ईमानदारीअ सां। मूंखे मरणो आहे, अलाह खे हाज़िर नाज़िर सम्झी। चाहियां थी तव्हां सभिनी खां मुंहिंजी का बि ॻाल्हि लिकियल ढकियल ना हुजे। तव्हांखे ख़बर हुजणो खपे त शीरी धोखेबाज़ आहे, शीरी ईअं कयो असांखे अॻियां हाणे असांखे हर ॻाल्हि में। दोखेबाज़ उन्हनि माण्हुनि मां कोन आहियां 2 नंबरी करे अॻिते उन्हनि जी माण्हुनि जी जेको आहे न हमदर्दी हासिलु करायां। मूंखे ख़ुदारा ग़लति मता सम्झो। मुस्लमान आहियां, जी भेण आहियां, मुंहिंजा बच्चा आहिनि। अगरि मुंहिंजे बच्चे खे ॾिसी अगरि तव्हां सभु सोचे सघो था त वाक़ई में शीरी सही फ़ैसिलो कयो आहे त पोइ मुंहिंजी हिमायत कजो। जी थोराइती आहे सभिनी जी, मीडिया वारनि जी, भाउरनि जी, भेणनि जी। बाक़ी मूं कंहिंजे ज़ोर में दॿाए में अची इहो फ़ैसिलो कोन कयो आहे। मूं पंहिंजे बच्चनि खे ॾिसी इहो फ़ैसिलो कयो आहे। हिननि जे करे बच्चे वारी आहियां, ज़ाहिर आहे मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि। मुंहिंजी पाण जेकी हालति जेकी हिन वक़्त तां जॾहिं तां गुज़रां पई, अलाह न करे जेको दुश्मन आहे न उन ताईं को वक़्तु अचे। मूंखे कोई शौक़ु कोन हो मीडिया ते चढ़णु, हेॾां होॾां अचणु। मूंखे ॾाढो माण्हुनि परेशान कयो, मजबूर कयो ऐं नाज़िम जा फ़ाइदा सभिनी वरिता आहिनि। नथी चाहियां नाज़िम जो केरु फ़ाइदो वठे, नाज़िम जे नाले सां केरु पंहिंजो को कीसो कोसो करे पैसा वठी नाज़िम ते ॾोह गुनाह चाढ़े, नाज़िम खे अज़ियत मिले अॻियां। मूं इहो फ़ैसिलो सोची जेको आहे न इहो क़दम खयो आहे। मूंखे कंहिंजो दॿाउ कोन्हे ऐं पंहिंजे ख़ुशीअ राज़ सां सभिनी खे अलाह ते छॾे सभिनी खे हाज़िर नाज़िर प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हाज़िर नाज़िर करे इन केस तां हटणु चाहियां थी। बसि मुंहिंजा बच्चा आहिनि, मूंखे बच्चे खे टाइम ॾियणो आहे। नाज़िम त जानी मुंहिंजो शहीद थी वियो, जानी मुंहिंजो वापसि कोन ईंदो। मजबूर इन जे करे या बच्चनि जे करे मूंखे कंहिंजो को दॿाउ कोन्हे। मूंखे कंहिं